अदरक जो इस्तेमाल ऐं उन जा सिहत ते असर। अदरक बूटे जो पाड़ नुमा थोड़ो आहे जेको दवा, मसाले ऐं ख़ुराक जी सजावट तौर इस्तेमाल कयो वेंदो आहे। हीउ हिकु क़िस्म जो वखरो आहे जेको असुल में बूटे जी पाड़ आहे। हीउ हैड जी गड़ियुनि वांगुरु ॻंढियुनि वारो थिए थो। सुकल अदरक खे सुंढ चइबो आहे। उन जी खल मेरान ते माइल ख़ाकी रंग जी थिए थी। इन जो ज़ाइको तेज़ थींदो आहे। ताम रंधण में मसाले तौर कमु अचे थो। हिन खे अंग्रेज़ीअ में जिंजर चवंदा आहिनि। हीउ आलो याने ताज़ो बि कमु ईंदो आहे ऐं सुको बि। सावण खां थोरो अॻु भरो मई महीने जी पछाड़ी में पोखिबो आहे। आमतौर ते अदरक गरम ऐं ख़ुश्क आहे जंहिंखे सियारे जी मौसम में तमामु घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हिन खे घरेलू टोटकनि में तमामु घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे। मादे जी कमज़ोरी, निड़ीअ में सूर ऐं बलगम जी घणाईअ में हीउ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। बादी ऐं बलगम लाइ त हिन खे ॿाहिराड़ियुनि जा माण्हू बि घणे मिक़दार में वापराईंदा आहिनि। अदरक न रुगो ॿोड़ जे ज़ाइके लाइ इस्तेमालु कबो आहे पर हीउ तमामु घणनि मर्ज़नि जी निजात लाइ वॾे फ़ाइदे वारो आहे। हकीमनि मुताबिक़ अदरक फालिज, लकवा, बलगम, खंघि, दम ऐं ज़ुकाम लाइ त हिकु टिका आहे। बादीअ वारनि भाॼियुनि में अदरक मिलाइणु मुफ़ीद आहे पर हाणे माहिरनि इन वसीले गुर्दनि जी पथरीअ खां छुटकारे जो इंतिहाई असराइतो तरीक़ो ॿुधाए छॾियो आहे। हिकु वेबसाइट मूजिबि माहिरनि जो चवणु आहे त अदरक जी चांहि गुर्दनि जी पथरी टोड़ण में तमामु घणी मदद ॾींदी आहे। पथरीअ जा मरीज़ रोज़ानो 1 खां 2 कप अदरक जी चांहि पीअनि त उन्हनि खे कुझु ई अरसे में पथरीअ खां छुटकारो मिली वेंदो। माहिरनि अदरक जी चांहि ठाहिण जो तरीक़ो ॿुधाईंदे चयो आहे त उन जी चांहि में ख़ालिस माखी, नारेल पाणी, 1 कप पाणी, हैड जो चमचे जो चोथों हिसो, अदरक जो चोथों हिसो इस्तेमालु थींदा। पाणीअ खे चुल्हे ते रखो ऐं उन खे उबरणु ॾियो। उन खां पोइ उन में हैड ऐं अदरक विझो। उन खे 10 मिंटनि ताईं उॿारियो। पोइ उन में नारेल पाणी ऐं माखी विझी लाहे वठो ऐं छाणे पीओ। माखी मिठे जे तौरु इस्तेमालु करियो जेतिरो मिठो अव्हां चाहियो। माहिरनि जो चवणु आहे त गुर्दनि जी पथरीअ खां छुटकारे खां अलावा अदरक जी चांहि जा बि ॿिया केतिरा ई तिबी फ़ाइदा आहिनि। उन सां वाध वीज जी ताक़त में वाध थींदी आहे। मुख़्तलिफ़ क़िस्म जे सूर खां छुटकारो मिलंदो आहे। हाज़मे जो निज़ाम मज़बूत थींदो आहे। दिलि जी बीमारियुनि खां इंसान महफ़ूज़ रहंदो आहे। दम जी बीमारी नाहे थींदी। जहिड़े जी सफ़ाई थींदी आहे। ज़ुकाम खां छुटकारो मिलंदो आहे। फालिज जो ख़तरो घटि थींदो आहे। कैंसर वारनि खलियुनि जी वांध वीज में घटिताई ईंदी आहे ऐं रत जो दौरो बहितर थींदो आहे। लीमे पाणीअ जे बारे में त सभई ॼाणनि था पर हाणे माहिरनि अदरक पाणीअ जा अहिड़ा हैरान कंदड़ तिबी फ़ाइदा ॿुधाए छॾिया आहिनि जो ॿुधी हर को उन जो रोज़ानो इस्तेमालु शुरू करे छॾींदो। वेबसाइट मूजिबि अदरक पाणीअ जो सभ खां वॾो फ़ाइदो इहो आहे त उहो थोल खां छुटकारो हासिलु करण ऐं पेट, रानुनि ऐं चेल जी चर्बी ॻाणण लाइ फ़ाइदेमंद आहे। उन खां अलावा कोलेस्ट्रोल लेवल खे मुनासिबु रखंदो आहे। हाई ब्लड प्रेशर खे घटाईंदो आहे। इहो ताक़तवर एंटी ऑक्सीडेंट आहे। केतिरनि ई क़िस्मनि जे कैंसर खां महफ़ूज़ रखंदो आहे। रत जे वहकिरे जे निज़ाम खे बहितर बणाईंदो ऐं जिस्म जी ग़िज़ाई जुज़नि खे जज़ब करण जी सलाहियत वधाईंदो आहे। थधि लॻण ऐं ज़ुकाम थियण खां बचाईंदो आहे। हाज़मे जे निज़ाम जी ख़राबियुनि खे ख़तमु कंदो आहे ऐं जोड़नि जे सूर खां छुटकारो ॾियारे थो। एतिरनि तिबी फ़ाइदनि सां सलाहियल अदरक पाणी ठाहिण ऐं इस्तेमालु करण बि तमामु आसान आहे। उन लाइ थोरे मिक़दार में अदरक जा टुकड़ा, 1.5 लीटर पाणी ऐं 1 लीमो खणो। पाणी थांव में विझी चुल्हि ते रखो। जॾहिं उबरणु लॻे त उन में अदरक जा टुकड़ा विझी छॾियो ऐं 15 खां 20 मिंटनि ताईं हल्की बाहि ते उबरणु ॾियो। पोइ लाहे थधो करे वठो ऐं उन में लीमो शामिलु करे पीओ। माहिरनि उन जे इस्तेमाल जो बहितरीन वक़्तु बि ॿुधाए छॾियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त बहितरीन नतीजनि लाइ रोज़ानो अदरक पाणी जो 1 गिलास सुबुह नाश्ते खां अॻु ऐं 1 गिलास राति जे खाधे खां अॻु पीओ। अदरक बुख वधाए थो ऐं रत खे साफ़ करे थो। यादि रहे त हिन जे तमामु घणे इस्तेमाल सां हाज़मे जी ख़राबी थींदी, सीने में साड़ो थींदो, तेज़ाबियत वधंदी, पेशाब ॻाढ़े रंग जो ऐं साड़ो कंदड़ ईंदो। तंहिं करे इन जो इस्तेमालु मुतवाज़न करणु घुरिजे।